साईं बाबा इजाज़ अर्ज़ाज़ रंगे हिना कई आहे रंगे हिना कई आहे इताअत हुसैन जी ॾाढ़ूअ जो गुल बणाए रिफ़ाक़त हुसैन जी रंगे हिना कई आहे इताअत हुसैन जी ॾाढ़ूअ जो गुल बणाए रिफ़ाक़त हुसैन जी ॾाढ़ूअ जो गुल जंहिं ॾिठो आहे रंगे हिना त हर कंहिं ॾिठी आहे हुसैन जी रिफ़ाक़त ऐं इताअत ईअं ई बणाईंदी आहे जीअं ॾाढ़ूअ जो गुल मथो फाटल हूंदो आहे हुनजो ऐं रंग मेहंदीअ जो ॾिठो अथव ॻाढ़ो सुर्ख़ असली इताअत उन्हनि कई आहे को थो चुमे पियो ऐं रखे को अखियुनि मथां को थो चुमे पियो ऐं रखे को अखियुनि मथां रेटे गुलाब वटा अमानत हुसैन जी को थो चुमे पियो ऐं रखे को अखियुनि मथां रेटे गुलाब वटा अमानत हुसैन जी मज़लूम ई कई आहे ऐं हमेशह कंदो पियो मज़लूम ई कई आहे ऐं हमेशह कंदो पियो ओढ़े कफ़न लिङनि खे इताअत हुसैन जी हिमायत मज़लूम ई कई आहे ऐं हमेशह कंदो पियो ओढ़े कफ़न लिङनि खे हिमायत हुसैन जी हथ किल्क खून मस ऐं वञे भूमि वर्क थी हथ किल्क खून मस ऐं वञे भूमि वर्क थी थियणी तमामु नाहे हिकायत हुसैन जी हथ किल्क खून मस ऐं वञे भूमि वर्क थी थियणी तमामु नाहे हिकायत हुसैन जी मुनसिफ़ नवां नवां ऐं कोर्टूं नयूं मगर काज़ी यज़ीद ई आहे समात हुसैन जी दिलि खे रखी तिरीअ ते नज़र हौश जी धरे दिलि खे रखी तिरीअ ते नज़र हौश जी धरे जग खे पढ़ी ॿुधाए बग़ावत हुसैन जी सख़्तो अची वियो ॼण लोहो कलम मथां सख़्तो अची वियो ॼण लोहो कलम मथां सिर ते लिखियल ॾिठईं जे शहादत हुसैन जी तक़दीर जे सितम खे कजे वाए खो मगर दीवार थी खड़ी आहे रवायत हुसैन जी ही बारगाह केॾी भरियल मोमिननि सदी ही बारगाह केॾी भरियल मोमिननि सदी ॻोल्हियूं किथां मिले मन अलामत हुसैन जी को हौसलो न हो जीअण मरण संदो ही सरमदी ख़याल इनायत हुसैन जी संघर पयल आहे अॼु बि ज़माने जी पेर में हर जा हले पई ॾिस अदालत हुसैन जी हेकल वञो भली थी पर हक़ तां हटो न कॾहिं आहे इहा ई सभ खे हिदायत हुसैन जी ॾोही ज़मीन सां गॾु सिकंदर ज़मां बि आहे वल्लाह छा कुझु आ शराफ़त हुसैन जी
रंगे हिना कई आहे इताअत हुसैन जी ॾाड़ूअ जो गुल बणाए रिफ़ाक़त हुसैन। महिरबानी।